साचो सतराम। पाठ साहब पूज पंचायत राजम एसएसडी मंडल संगत जे प्यार से रचाया अज इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थे। सो एडी प्यार भरी घड़ियों में सभी भावरन भेनरुन ऐं सॼी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। असां जॾहिं बि कहीं सत्संग जो आयोजन करना आहियूं तो उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजी समझ बुद्धि अमल ऐं कर्मनि खे सही करणु। छाकाणि त असां इंसान जेके ई आहियूं असां सभिनी खे मालिक एतिरो त समझ बुद्धि ऐं अकुल वारो बणायो आहे जो असां पंहिंजी समझ ऐं बुद्धि सां संसार में कुछ भी करे सघंदा ऐं असांजी समझ ऐं बुद्धि उहा एतिरी त तेज़ हूंदी आहे जो असां पंहिंजी बुद्धि सां ई सभिनी खे पंहिंजी मर्ज़ी सां हलाए सघंदा। इन करे असां ॾिसंदासीं त शेर एतिरो बहादुर हूंदो आहे पर इंसान उनखे पंहिंजी आंगुरियुनि जे इशारे ते हलाईंदो आहे। हाथी एतिरो भारी भरकम हूंदो आहे पर इंसान उनखे पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदो आहे। नांग एतिरो ज़हरीलो हूंदो आहे पर इंसान उनखे प्यार जी बीन ते झुमाईंदो आहे। इन करे इंसान जेको भी आहे पंहिंजी समझ बुद्धि ऐं अकुल जे करे एतिरो त अॻिते हूंदो आहे जो संसार में कुछ भी करे सघे। ऐं असां इंसान जेके ई आहियूं मालिक असांखे जेका बुद्धि ॾिनी आहे वो हमेशा वरी सद्बुद्धि ॾिनी आहे, चङी बुद्धि ॾिनी आहे, बहितर अंदाज़ ॾिनो आहे। इन करे असां ॾिसंदासीं कॾहिं बि कोई चङो कमु हूंदो बहितर कमु हूंदो असां खुलेआम कंदासीं, सभ जे साम्हूं कंदासीं, करे ॾेखारींदासीं। चङो कमु करण में असांखे ख़ुशी थींदी आहे पर ग़लति कमु करण में असां उनखे छिपाईंदासीं, ढकींदासीं, लिकाइण जी कोशिशि कंदासीं। उहो इन करे त मालिक असांखे सद्बुद्धि ॾिनी आहे त असां चङो कमु त खुलेआम ख़ुशी सां कयूं पर ग़लति कमु कंदे असांखे पंहिंजी बुद्धि बि इजाज़त न ॾींदी असां उनखे कयूं। तंहिंजे करे मालिक असांखे जेका बुद्धि ॾिनी आहे हक़ीक़त में ॾिनी सद्बुद्धि आहे, बहितर अंदाज़ ॾिनो आहे। पोइ जेकॾहिं असां पंहिंजी बुद्धि जो सही इस्तेमालु कंदा आहियूं त पोइ जीवन में महान बर्बाद। पर जेकॾहिं पंहिंजी साॻी बुद्धि जो असां ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं
या पंहिंजी मर्ज़ी सां कंदा आहियूं त पोइ उन जो नतीजो वरी उल्टो ई निकिरंदो आहे। असांखे कोई चङो न सम्झंदो आहे, कोई बहितर न सम्झंदो आहे। ऐं असांजी ॿुधी या सम्झ हक़ीक़त में उन ॿिज वांगुरु हूंदी आहे, जेको ॾिसण में त ॿुज हिकिड़ो तमामु नंढड़ो हूंदो आहे, पर उन हिकिड़े ॿिज में पूरो वण भरियल हूंदो आहे, पूरो पेड़ समायल हूंदो आहे। न सिर्फ़ु पेड़, पर पेड़ जो रूप, रंग, पत्ता, ॿूर, फल, फल जी खटियास, मिठास, सब कुछ उन हिकिड़े ॿिज में समायल हूंदी आहे। पोइ जेकॾहिं असां पेड़ अंब जो पोखींदासीं त पोइ अंब मिलंदा, पर जेकॾहिं बबुर जो या बबुल जो पोखींदासीं त पोइ सिर्फ़ु कंडा ई मिलंदा। तंहिंजे करे असांजी ॿुधी त आहे, मालिक सम्झ त ॾिनी आहे, पर असां उन ॿुधी जो इस्तेमालु कहिड़ो था कयूं। जेकॾहिं उन ॿुधी जो सदुपयोग कंदे असां बहितर इस्तेमालु कयोसीं त जीवन में अंब वांगुरु मिठास मिलंदी, पर जेकॾहिं ॿुधी जो ग़लति इस्तेमालु कयोसीं त पोइ जीवन कंडा बणिजी वेंदो आहे, जीवन ख़राबु थी वेंदो आहे। तंहिंजे करे कुदरत असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बणायो आहे जो असां सभिनी जो जीवन मिठास सां भरियलु हुजे, पर जीवन में कंडा न हुजनि। इन जे करे ई असां जॾहिं बि ॾिसंदासीं असां हमेशह ॻाल्हि चङी कंदासीं, ख़राबु न कंदासीं। हमेशह चङाई जो पासो खणंदासीं, कॾहिं बि ग़लति जो पासो न खणंदासीं। जेकॾहिं असां किथे कंहिं ग़लति जो पासो खयोंसीं बि सही, कंहिंजी पास ख़ातिरी कईसीं बि सही, कंहिंखे थोरी पंहिंजी फेवर ॾिनीसीं बि सही, त पोइ बि अहिड़े अंदाज़ में ॾींदासीं त ॼण असां चङाई कंदा पिया आहियूं, ग़लति नथा कयूं। तंहिंजे करे असां सभु इंसान उन चङाई खे पसंदि कंदा आहियूं, पर संसार में रहंदे, संसार में हलंदे कॾहिं चाहत, कॾहिं लोभ, कॾहिं मोह, कॾहिं अहंकार, कॾहिं पंहिंजी मनमानी जे करे असां कुझु ग़लति करे विझंदा आहियूं। ऐं जॾहिं बि ग़लति कंदा आहियूं या मनमानी कंदा आहियूं त पोइ असां जॾहिं कंहिं चङी ॻाल्हि खे न ॿुधंदा आहियूं या न सम्झंदा आहियूं या पंहिंजी मर्ज़ी सां सम्झंदा आहियूं त पोइ उते असां दुखो खाई वेंदा आहियूं। इन करे ई असां इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जी दावनि में ईंदा आहियूं, इन करे ई सत्संग में ईंदा आहियूं त जीअं असांखे सही जो पतो पवे, ऐं सही जो पतो बि पवे पर उनखे सही तरीक़े सां सम्झो। छाकाणि सही जो पतो त असांखे हूंदो आहे, पर असुल ॻाल्हि आहे उनखे सही अंदाज़ सां असां सम्झूं। सही सम्झणु ऐं सही जो पतो हुजणु, इन में घणो फ़र्क़ु हूंदो आहे। सिर्फ़ु असां ॿुधी करे उनखे सम्झूं, पंहिंजी मर्ज़ी सां सम्झूं ई न, त कॾहिं कॾहिं नतीजो उल्टो निकिरंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जीअं हिकिड़ो संत सत्संग करे पियो, पोइ सत्संग कंदे उन चयो त हर हिकु जीव में उहो मालिक वसंदो आहे, हर हिकु जीव में साॻी आत्मा आहे, हर हिकु जीव जे अंदरि उन जी जोत आहे। तंहिंजे करे असां सभु बराबरि को जुदा आहे ई न। तो जेको ॿुधी करे वञे पियो चए हाणे संत चयो आहे इहो सही आहे,
ऐं जी अॻिते वे बसि कुदरती साम्हूं हाथी अचे पियो। तो जीअं हाथी आयो पए, तो हाथी पंहिंजी मस्ती में आयो पए, ऐं हाथी जे मथां जेको पहलवान वेठो उहो सभिनी खे चए पियो परे थियो परे थियो। हाथी कंहिंखे धक न हाणे, कंहिंखे लॻे न, हर कंहिंखे चए पियो परे थियो परे थियो। त हे साम्हूं ॿुधी करे सत्संग चए पियो, चयमि हाणे संत चयो आहे सभिनि जे अंदरि साॻी जोत आहे, साॻियो मालिक आहे। सभु जेको हाथी जे अंदरि आहे मुंहिंजे अंदरि आहे। जहिड़ो हाथी ओड़ो मां, हाथी मूंखे छा कंदो? तंहिंजे करे मां बि ओड़ो आहे पंहिंजी मस्ती में, हे बि अॻिते वधियो। उन मथां जेको चयुसि पए, चई अड़े परे थी त ॿुधे ई न पियो। चवनि न पियो ॿुधे। हाथी जे साम्हूं आयो, हाथी तुंहिंजे सूंड सां खणी करे भित में मारियो, खणी करे मारे त वॾियूं पसलियूं भॼी पयूं, ॾाढी तकलीफ़ थियसि। जंहिं महिल चङो थियो आयो संत ॾे, चइसि तूं चयो हर कंहिंजे अंदरि भॻवानु आहे, सभिनि जे साॻी जोत आहे। सो मां चयो जेको हाथी जे अंदरि आहे मुंहिंजे अंदरि बि आहे। हाथी मां वॾियूं भॼी विधियूं नी, तंहिंजे करे सम्झो ॾिस, ईअं सम्झी सभिनि जे अंदरि भॻवानु आहे। तुंहिंजे अंदरि बि भॻवानु आहे, उनजे अंदरि बि भॻवानु आहे। इहो त तूं अमल कयो हाथी जे साम्हूं वेठो। जेको हाथी जे मथो भॻवानु चढ़ियो वेठो, जेको जेको तोखे चए पियो परे परे थी, कुझु उनजी बि त ॿुध न, छड़ो पंहिंजी ॿुधी करे वेंदो पिया, कुझु ॿियनि जी बि त ॿुध। तंहिंजे करे असां कुझु सम्झ ऐं ॿुधी खे बहितर कयूं। इन करे इहे संत, इहे महात्मा, इहे देव, इहे असांखे सम्झाईंदा आहिनि। असां ॾिसंदा आहियूं त पंहिंजी टी अख खे खोले करे रखो। टी अख खे खोलण जो मक़सदु को हक़ीक़त में ईअं न हूंदो आहे त जहिड़ियूं ॿ अखियूं को टी अख सॼी त खुली करे बीह रहंदी, टी अख खां पैदा थींदी। टी अख जो मक़सदु इहो न आहे। टी अख जो मक़सदु हूंदो आहे, अख जो मक़सदु हूंदो आहे नज़र। नज़र जो मक़सदु हूंदो आहे रोशनी। रोशनी जो मक़सदु हूंदो आहे ज्ञान। ज्ञान जो मक़सदु हूंदो आहे सम्झ या ॼाण। त असांखे हर हिकु चीज़ जो ज्ञान ऐं ॼाण हुअणु खपे, ऐं सम्झ रखी करे असां सही फ़ैसिलो करूं। इन करे असां जॾहिं बि ॾिसंदासीं कंहिं देव खे, कंहिं देवी खे, असां टी अख जो कमाल त ॾिसंदा आहियूं, पर जॾहिं बि ॾिसंदासीं असां कोई बि इतिहास, कोई बि कथा, कोई बि उनजे जीवन जी घटना पढ़ंदा आहियूं त टी अख खोलण जो मक़सदु छा हूंदो आहे? टी अख खोलण जो मक़सदु असांखे हमेशह इहो ई मिलंदो आहे। जॾहिं जॾहिं उन्हनि टी अख खोली आहे त साम्हूं वारे खे साड़े छॾियो आहे, ख़तमु करे छॾियो आहे। उनखे साड़े करे पाण आनंद में वेही रहिया आहिनि, सुकून में वेही रहिया आहिनि। कॾहिं उन्हनि टी अख खोले करे कंहिंखे ठाहियो आहे, कंहिंखे बचायो आहे? किथे कोई हिस्ट्री कोन्हे मिलंदी। जेको बि असांखे मिलंदो आहे इहो मिलंदो आहे त जॾहिं जॾहिं उन्हनि टी अख खोली आहे, उन्हनि टी अख खोले करे साम्हूं वारे खे साड़े छॾियो आहे, उनखे भस्म करे छॾियो आहे। बसि उनखे ख़तमु करे वरी पाण नेम में, आनंद में, बसि सुकून में, शांति में वेही रहिया, आनंद में वेही रहिया। तो टी अख जो मक़सदु हूंदो आहे असां पंहिंजी ॿुधी, सम्झ ऐं अकुल खे खोले करे रखूं, पंहिंजे ज्ञान, ॼाण ऐं पंहिंजी ऊचाई खे, इंसानियत खे खोले करे रखूं। छाकाणि त संसार में हलंदे असांजो हर कंहिंसां वास्तो पवंदो, हर कंहिं सां असांजी हालत हूंदी आहे। संसार में चङाई बि हूंदी आहे, संसार में मंदाई बि हूंदी आहे, संसार में भलाई बि हूंदी आहे, संसार में बुछड़ाई बि हूंदी आहे, संसार में पुण्य बि हूंदो आहे, संसार में पाप बि हूंदो आहे, संसार में ज्ञान बि हूंदो आहे, संसार में अज्ञान बि हूंदो आहे। ऐं इन करे ई संसार में दुख बि हूंदो आहे, संसार में सुख बि हूंदो आहे, संसार में ख़ुशी बि हूंदी आहे, संसार में तकलीफ़ बि हूंदी आहे, संसार में प्यार बि मिलंदो आहे, संसार में नफ़रत बि मिलंदी आहे,
संसार में इज्जत भी मिलंदी आहे, संसार में रुसवाई भी मिलंदी आहे, सभु कुझु संसार में मिलंदो आहे। पर टी अख जो मक़सदु आहे पंहिंजी सम्झ ऐं ॿुधी खे खोले करे रखो। त संसार में हर चीज़ मिलंदी आहे, पर जॾहिं बि अख खे कोई सलाह ॾे, कोई काॾे वठी वञे, कोई कंहिं रस्ते ते हलाए, कोई असांखे पंहिंजी मर्ज़ी सां हलाए, त जॾहिं बि कोई असांखे ग़लति ख़्यालु अचे, ग़लति वीचार अचे, ग़लति रस्ते ते वठी वञण जी कोशिशि करे, त पोइ जेकॾहिं चङाई जो रस्तो हुजे, चङाई हुजे, बहितरी हुजे, त पोइ त ठीकु आहे, असां किथे बि वञूं, चङो कमु हुजे, चङी सलाह हुजे, चङे पासे वञणु हुजे, चङे पासे हलणु हुजे, चङो कर्म हुजे, चङो उहो त असां जीअं नॉर्मल आहियूं उन ते ई हलूं। पर जॾहिं बि असांखे कोई ग़लति सलाह ॾे, ग़लति पासे वठी वञण जी कोशिशि करे, असांखे ग़लति कराइण जी कोशिशि करे, कोई असांखे पाप जी सलाह ॾे, त पोइ जॾहिं बि असांजो मन भिटके, जॾहिं बि असांजी ॿुधी ख़राबु थिए, कॾहिं बि असांखे कोई चीज़ ग़लति वारी अचे, उल्टी अचे, तो हिकदमि पंहिंजी टी अख खोलो। टी अख जो मक़सदु आहे सम्झ ऐं ॿुधी खे खोलणु। उन वक़्तु असां इहो सोच रखूं त असां जेके ई इंसान आहियूं, पंहिंजे कर्म जे फल ते यकीन रखंदा, ऐं कर्म असां जेके बि कंदा आहियूं, असां खे उनजो फल हक़ीक़त में कोई साम्हूं वारो कोन ॾींदो। जीअं असां सम्झंदा आहियूं, असां सम्झंदा आहियूं पंहिंजो पाण खे सही ॾेखारींदासीं, सभु जेके ॾींहुं चङो असांखे सम्झंदा, घड़ी खनि ताड़ियूं वॼंदा, वाह वाह कंदा, थोरी तारीफ़ कंदा, चवण जो मक़सदु इहो। पर जेकॾहिं संसार छा कंदो, चङो कमु कंदासीं, वधि त चारि ताड़ियूं वॼंदो, ॿियो छा कंदो। जेकॾहिं ग़लति कमु कंदासीं, असां संसार को छिपाइण जी कोशिशि करूं, त संसार छा कंदो, ॿ ॾींहं गिला कंदो, 4 ॾींहं पहिरें कंदो, ॿियो छा कंदो। उनखां बाद वरी ओढ़ाई हूंदासीं, छा थींदो। न त चङाई त संसार सॼो कुझु करे सघंदो, न मंदाई त कुझु करे सघंदो। लेकिन असांखे जेको पतो हूंदो आहे पंहिंजे कर्मनि जो, ॿाहिरि सां पंहिंजो पाण खे कुझु बि ॾेखारियूं, लेकिन ॿिनि ॼणनि खां कुझु बि छिपियल न हूंदो आहे। असां जेतिरो ई पाण खे जड़ो पिया रखूं, हिकु पंहिंजो पाण खां बि कुझु छिपियल न हूंदो आहे। पंहिंजो पाण खे पतो हूंदो आहे, ॿाहिरि सां कुझु बि ॾेखारियूं, इन करे कोई चङो कमु, बहितर कमु असां खुलेआम कंदा आहियूं, सभ जे साम्हूं कंदा आहियूं। जेकॾहिं असां चऊं ग़लती असां कईसीं, असांखे पतो न पियो, त सिधी सी ॻाल्हि आहे, छुपी करे छो कयोसीं, छिपी करे कयोसीं, माना सिधी सी ॻाल्हि आहे, ग़लति कंदा पिया आहियूं, पाण खे त पतो आहे, पंहिंजो पाण त सम्झूं था ग़लति आहे, इन करे असां छिपी करे कंदा पिया आहियूं, न त छो कई। हिकु पंहिंजो पाण खां कुझु छिपियल न हूंदो आहे, ऐं ॿियो जेको असां कर्म कंदासीं, उन फल ॾियण वारे मालिक खां कुझु छिपियल न हूंदो आहे। उनखां असां जेतिरो ई कुझु लिखायूं, जेतिरो ई कुझु छिपायूं, उनको असां कॾहिं छिपाए न सघंदा। तंहिंजे करे हिकु कर्म करण वारे खां छिपियल न हूंदो आहे, ॿियो फल ॾियण वारे खां छिपियल हूंदो आहे। बाक़ी संसार में असां पंहिंजो पाण खे कुझु बि ॾेखारियूं, उहो पंहिंजो फल ॾेई ॾींदो। त जेकॾहिं असांजी ॿुधी सही कमु कंदी, ऐं असांखे कॾहिं कोई ग़लति सलाह ॾे, कोई ग़लति वीचार ॾे, कोई ग़लति पासे वठी वञण जी कोशिशि करे, या कोई ग़लति ख़्यालु अचे, कोई ग़लति वीचार अचे, को मन जो भिटकाव अचे, कुझु बि अचे, पंहिंजे अंदर खां अचे या ॿाहिरि खां अचे, पंहिंजी सोच खां अचे या कंहिंजी सलाह सां अचे, पंहिंजो मन भिटके या असांखे कोई भिटकाए वञे, कुझु बि हुजे, जॾहिं बि कोई ग़लति चीज़ थिए, उन वक़्तु असां पंहिंजी टी अख यानी ॿुधी खां कमु वठूं। त टी ग़लति सलाह त मूंखे मिले थी, ग़लति पासे कोई वठी थो वञे थो, मुंहिंजो मन त भिटके थो, इहो कमु कयां या न कयां।
जेकॾहिं ॿियनि जे चवण खां अॻु में, ॿियनि जे हिमथाइण खां अॻु में पंहिंजो पाण खां पुछूं, जेकॾहिं मां इहो कर्म कयो बि सही, इन जो फल त मूंखे मिलंदो, अॼु न सुभाणे वरी साॻी कार मां थियण वारी आहे, अॼु न सुभाणे उहो मां ई त थींदी। ऐं जंहिं घड़ी असां उन फल ॾियण वारे मालिक खे यादि कयोसीं त उहो इन जो फल मूंखे ॾींदो कंहिं बि ग़लति जो कमु, त उन वक़्तु या टीं अखि खोलो, पंहिंजी ॿुधी खे खोलो ऐं ॿुधी खे खोले ग़लति खे ग़लति सम्झी करे टीं अखि खोले करे उन साम्हूं वारे वरी जेको फल मिलंदो उन खे साम्हूं रखी करे, त उन वक़्तु टीं अखि खोले करे उन ग़लति ख़्यालु, ग़लति वीचार, ग़लति सोच, ग़लति अमल खे साड़े करे ख़तमु करो। जंहिं ॾींहुं ग़लति सड़ी वियो, बाक़ी त आनंद ई हूंदो, प्रसन्नता ई हूंदी, ख़ुशी हूंदी, बसि वेही रहंदासीं, ॿियो छा कंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे टीं अखि जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजी सोच ऐं ॿुधी खे बहितर करणु। टीं अखि जो मक़सदु आहे पंहिंजे ॿुधी जो सही इस्तेमालु। जेकॾहिं सही आहे, बहितर आहे, असां बहितर कयूं। जेकॾहिं ग़लति आहे त पंहिंजी ॿुधी खे खोले करे साम्हूं वारी ॿुधी ग़लति कम खे साड़े छॾूं, ग़लती खे साड़े छॾूं, पाप खे साड़े छॾूं। ऐं जंहिं ॾींहुं ग़लती खे साड़ियोसीं, बाक़ी जंहिं ॾींहुं दुख खे साड़ियोसीं त बाक़ी सुखी बाक़ी बचंदो। जंहिं ॾींहुं निफ़रत खे साड़ियोसीं, बाक़ी त मोहबत ई बाक़ी बचंदी। जंहिं ॾींहुं असां साड़ खे साड़ियोसीं, बाक़ी प्यार त बाक़ी बचंदो न, बाक़ी बचंदो छा। जंहिं ॾींहुं ग़लति वीचारनि खे जाॻियोसीं, बाक़ी त उमंग, उत्साह, मोहबत ई बाक़ी वञी बचंदी न, बाक़ी अंदरि में हूंदो छा। इन करे हुन ग़लती खे टीं अखि सां साड़े करे बाक़ी प्रसन्नता सां वेही करे शांति जो संदेश ॾिनो, प्यार जो संदेश ॾिनो। तंहिंजे करे असां जॾहिं इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जी दावनि में ईंदा आहियूं त पोइ असांखे चवंदा आहिनि कुझु वक़्तु वेही करे नेम कयो, ध्यानु कयो, चङे पासे वञो। ऐं ध्यानु असां ॾिसंदा आहियूं, जॾहिं बि असांखां करायो वेंदो आहे, चयो त इहो वेंदो आहे न, हिन जॻह ते वेही करे ध्यानु कयो। हिन जॻह ते ध्यानु जो ई मक़सदु आहे मालिक जी रहमत, मालिक पाण हिन जॻह ते विराजमान थिए। जॾहिं हिन जॻह ते मालिक विराजमान मिलंदो, सॼी सोच ऐं सम्झ बहितर थी। सोच ऐं सम्झ ते उहो हूंदो, जॾहिं सोच ई चङी थी वेंदी त ग़लति कमु थींदो कीअं, बाक़ी त सभु कुझु सही थींदो, बहितर थींदो, सभु कुझु चङो ई त थी वेंदो। तंहिंजे करे ध्यानु जो मक़सदु आहे पंहिंजी ॿुधी ऐं सम्झ ते मालिक जी रहमत खे विहारे। ध्यानु जो मक़सदु आहे पंहिंजी सोच ऐं सम्झ उन मालिक जी रहमत ते हलाए। पोइ जंहिं ॾींहुं असां सोच ऐं सम्झ ते मालिक खे विहारींदा त पहिरियों त कोई ग़लति कमु न थींदो आहे। पर जेकॾहिं असांखो कॾहिं का ग़लती थी बि सही, त पोइ जॾहिं मालिक हिते वेहींदो आहे त पोइ वरी जंहिं महिल उहो वेहींदो आहे त पोइ असांखो ग़लती थियण न ॾींदो आहे। पंहिंजो पाण उहो प्रगट थींदो आहे, पंहिंजो पाण सॼी टीं अखि खुलंदी आहे, पंहिंजो पाण सम्झ खुलंदी आहे, पोइ उनजी रहमत पंहिंजो पाण मिलंदी आहे। तंहिंजे करे असां हर रोज़ु पंहिंजो नेम लाज़मी कयूं। कुझु वक़्तु वेही करे मालिक जो नेम, ध्यानु, सिमरन, जाप, थोरो वक़्तु असां नेम कयोसीं, हिन जॻह ते उन मालिक खे विहारियोसीं, उनजो ध्यानु कयोसीं, त पोइ पहिरियों त कोई ग़लती थींदी न। अगरि थी बि सही त उहो वरी मालिक हिकदमि पाण संभाले वठंदो आहे। उहो ईअं संभालींदो आहे जीअं हिकिड़ो शख़्स हाणे गुज़ारे विया, मुंहिंजे ख़्याल में 2-3 महीना थिया हूंदा, ऐं उमिरि उनजी तक़रीबन 80 ऐं 90 जे विच में हुई, 85-87 साल जे महिल हाणे गुज़ारे वियो। पोइ मूंखे पंहिंजे जीवन जी ॻाल्हि ॿुधाए पियो, चएसि असां ख़ानदानी ज़मीनदार हुआसीं, असां शुरू खां शेवा में, सत्संग में राड़की साहिब ईंदा हुआसीं, रहंदा हुआसीं, इहा कोई शेवा कंदा हुआसीं, बहितर हलंदो। जॾहिं उते ईंदा हुआसीं, भई घर में हुआसीं, ज़मीनदार हुआसीं, पंहिंजा कारोबार आहे, बिज़नेस आहे, सभु कुझु हुयो। इन करे हाणे बि आहे, हलंदो पियो हूंदो त उहो हलंदे सभु कुझु कंदे। चए जॾहिं मुंहिंजी जवानी हुई त पंहिंजी जवानी जी ॿुधाए पियो, चए मुंहिंजी उमिरि जॾहिं 20-25 साल हुई, चए पोइ हिकिड़े दोस्त मूंखे ग़लति सलाह ॾिनी। हाणे
असां हिकिड़ो ख़ानदानी माण्हू बहितर इंसानु वरी अचूं बिराड़की साहिबु शेवा कंदा हुआसीं। मूंखे उन ग़लति सलाह ॾिनी ऐं मूंखे बि उनजूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मुंहिंजे अंदरि में बि पाप जाॻियो। मां बि पंहिंजी ग़लती लाइ तयारु थी वियो ऐं मां उन ग़लती में हुन सां ॿधिजी वियो। मां चयोमांसि ठीकु आहे, तूं ग़लति सलाह ॾींदो पिया, मां बि तोसां ग़लती में गॾु आहियां। सुभाणे शाम जो गॾु हलंदासीं। कंहिंसां दोखो करिणो आहे, चीटिंग करणी आहे, कुझु बि, मां तोसां गॾु आहियां। चए पोइ असां शाम जो प्रोग्राम रखियोसीं त सॼो ॾींहुं उन मुंहिंजे दिमाग़ में एतिरो त ग़लती भरे छॾी जे जेको मूंखे उहा दिमाग़ में हले ई हले पई, कोई चङी ॻाल्हि वणे ई न पई। ऐं जीअं शाम थियो त मां तयारु थी करे, चए पोइ असांजी आदत हूंदी, असांजे घर में उन वक़्तु जेको दरी ठहियलु हुई, ताकी ठहियलु हुई, कबट हो, उन में साम्हूं साईं जी तस्वीर रखी हूंदी, साईं सतरामदास साहिब जी, पासे को भगत साहिब जी तस्वीर रखी हूंदी, धूनी साहिब पई हूंदी। असांजी थोरो रोज़ जो नेम हो भई जाॾे बि वञूं बसि तयारु थी सनानु करे मथो टेके धूनी साहिबु लॻाए करे बसि हलिया वेंदा हुआसीं। चए की त उन ॾींहुं सॼो ॾींहुं मुंहिंजे दिमाग़ ते ख़राबी दिमाग़ ते रही। वरी मां तयारु थी करे जीअं निकिरां पियो त एज़ पर रूटीन कुझु बि न, कोई ॾिसण बि न, असांजी कौन खे आदत पइजी वेंदी आहे भई आदत साईं। मां त दरी ते वियुमि, बसि मथो टेके जल्दी वञा। जीअं मां दरी जे साम्हूं वियुमि, मां ईअं मथो टेकियो जल्दी में वञा। जीअं मां कंधु मथे खयो, जे सिर मथे खयुमि त जेका साईं जी तस्वीर साम्हूं रखी साईं सतरामदास साहिब जी, उहा मूंखे ईअं लॻे पियो ॼण मां घूरे घूरे तके थी, मूंखे ॾिसे थी, ज़िंदा आहे साम्हूं। ऐं उनजी अखियुनि में एतिरो जोश, एतिरो नूर चमके पियो, ईअं लॻे पियो ॼण मूंखे साम्हूं ॾिसंदा पिया आहिनि। ॾिसी करे मां ईअं ॾकी वियुमि। ऐं जॾहिं मां ॾकियो, मूंखे कुझु सम्झ में न पियो अचे त मां छा करां। ऐं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजियूं ॼंघां ॾकणु लॻूं, मूंखे साम्हूं तस्वीर कुझु ॻाल्हाए थी, कुझु चवे थी जोश में। ऐं ॾकंदे ॾकंदे मां पंहिंजो पाण खे रोके न सघुमि। आहिस्ते आहिस्ते थी करे मां हेठि वेही रहियो ऐं वेही करे त मुंहिंजो दिमाग़ु खड़कियो। मुंहिंजो मां त कुझु ग़लति तरफ़ वञा थो, सो मालिक खे मूंखे पसंदि कोन्हे। मां हिकिड़ो चङो थी करे, चङे ख़ानदान जो थी करे, चङो ॿार थी करे, शेवा वारो थी करे, मां ग़लति कीअं थियो? मां कीअं संगत में ॿिए जी बुरी संगत में अची वियो? ऐं उते वेही करे मुंहिंजी अखियुनि में पाणी अचणु शुरू थी वियो। ऐं मां उते मालिक खां माफ़ी वरिती ऐं 5-10 मिंट वेही करे माफ़ी वरिती। जंहिं महिल उथणु जहिड़ो थियो मां उथियुमि, वरी तस्वीर सां ते मां मथो टेकियो ऐं मथो टेके करे मां जीअं ई पंहिंजो मुंहुं मथे कयो त उहा साॻी तस्वीर मूंखे एतिरो प्यार सां, मुस्कुराहट सां, एतिरो त मूंखे मोहबत सां ॾिसे पई जो उनखे ॾिसी करे मूंखे ज़िंदगी जा 60 साल थिया आहिनि। चए पियो मूंखे उनखे, लेकिन ज़िंदगी जे 60 सालनि में जॾहिं बि मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं थोरी बि का तकलीफ़ ईंदी आहे, मां सिर्फ़ु उन मुस्कुराईंदड़ चहिरे जो दर्शन कंदो आहियां। मूंखे ज़िंदगी में कॾहिं को ॾुख आयो ई न आहे। मुंहिंजो सॼो ज़िंदगी ख़ुशियुनि सां गुज़रंदी आहे। ऐं उनजो नेम ध्यानु सिमरन हक़ीक़त मुंहिंजी ज़िंदगी में पोटा ॾोहिटा, पोटनि खे औलाद, ॾोहिटनि खे औलाद, मुंहिंजो पूरो ख़ानदान जेको बि हुयो सॼो शेवा सां जुड़ियल हो। सभु जेके बि पढ़िया लिखिया, के डॉक्टर्स अथसि, के इंजीनियर अथसि, के सुठा सभिनि जा कारोबार अथसि, सभिनी खे कम सां लॻाए। लेकिन सॼो उनजो ख़ानदान अॼु बि एतिरो उनजी मुराद में ऐं उनजे चवण में जेको मूं सां लफ़्ज़ करंदो, माना कोई ईअं न चवंदो बाक़ी इहो न आहे करिणो। सभु शेवा सां, प्यार सां, मोहबत सां, कारोबार सां, सभु ईअं जुड़ियल नेम ध्यान सां जे हिकिड़ो ॿार बि उनजो कंहिं ग़लति पासे न आहे। अॼु पूरो उनजो ख़ानदान ॼण पूरो घर में स्वर्ग अथसि। तंहिंजे करे जॾहिं असां पंहिंजो नेम ध्यानु सिमरन जाप कंदा आहियूं, हिन जॻह ते उन मालिक खे विहारींदा आहियूं, त पोइ जॾहिं उन मालिक खे विहारींदा आहियूं त पोइ असां न पाण बि थिकंदा आहियूं, न असांजो घर बि थिकंदो आहे। ऐं सॼो जीवन सदाई मालिक जी रहमत सां भरिजी करे रहंदो आहे। पर अगरि कॾहिं को थोरो भिटकाए बि सही त पोइ बि असां संभाले वेंदा आहियूं। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे देव अवतार
असांखे जेको चवंदा आहिनि रोज़ नेम कयो, ध्यानु कयो, सिमरन कयो, पंहिंजी ॿुधी जो सदुपयोग कयो, पंहिंजी ॿुधी ते उन मालिक खे विहारियो, पंहिंजी ॿुधी ते उन ईश्वर खे, उन प्रभु खे, उन सतगुरु खे, उन सचे साईं खे विहारियो। जंहिं ॾींहुं असांजी ॿुधी सही थी, असांजी ॿुधी सही हुजे, हीअ जॻह सही हुजे, असां किथे बि हुजूं, कहिड़े बि माहौल में हुजूं, कहिड़े बि जॻह ते हुजूं, कोई ग़लति ख़्यालु ईंदो ई न, असां सदाई सतकर्म बहितरी कंदे चङाई कंदे अॻिते त वधंदासीं। जेकॾहिं हीअ जॻह चङी न हूंदी, सोच ऐं सम्झ सही न हूंदी, किथे बि हुजूं, कहिड़े बि माहौल में हुजूं, कहिड़े बि जॻह ते हुजूं, वरी वरी कंहिं ग़लति पासे पेर हलिया वेंदा। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा जेको चवंदा आहिनि रोज़ नेम कयो, ध्यानु कयो, उनजो मक़सदु असांजी ॿुधी ऐं सम्झ ते मालिक खे विहारियो। ऐं उन मालिक असांखे ॿुधी, सम्झ, अकुल सभु कुझु ॾेई छॾियो आहे। ऐं उन जेका बि असांखे ॾिनी आहे ॿुधी, मालिक असां ते वॾी कृपा कई आहे त असांखे उन सदॿुधी ॾिनी आहे। इन करे चङो कमु असां खुले आम कंदा आहियूं, ग़लति कमु हमेशह छिपाइण जी कोशिशि करे कंदा आहियूं। तंहिंजे करे असां इहो नथा चई सघूं त मूंखे ग़लति पाप जो पतो कोन हो, हुनजे करे पतो न त छिपी करे छो कयोसीं, लिकी करे छो ॻाल्हायोसीं। माना सिधी ॻाल्हि आहे, असांखे बि पतो आहे, उन फल ॾियण वारे खे बि पतो आहे। बाक़ी आम तौरु असांखे जेका ग़लती थींदी आहे, इहा थींदी आहे त असां परवाह सिर्फ़ु संसार जी कंदा आहियूं, उन मालिक जी कंदा आहियूं। असां संसार खे सही ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियूं, पर हक़ीक़त में संसार जे हथ कुझु न हूंदो आहे। हक़ीक़त जे संसार जा सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे, चङो सम्झी करे शाबाश ॾींदी आहे, तारीफ़ कंदी आहे, 4 ताड़ियूं वॼंदी, इन खां मथे कुझु बि न थींदो। ग़लति सम्झी करे 4 ॾींहं गिला कंदी, इन खां मथे कुझु बि न थींदो, वरी ओड़ा ई हूंदासीं। पर फल ॾियण वारो पंहिंजो कमु करे ॾेखारींदो आहे। तंहिंजे करे संसार खे ॾेखारण खां वधि असां पंहिंजो पाण खे उन मालिक खे बहितर ॾेखारण जी कोशिशि कई। जंहिं ॾींहुं असां मालिक खे बहितर ॾेखारियोसीं, उन ॾींहुं पूरी जीवन बहितर थींदो, ज़िंदगी बहितर थींदो, संसार बि सुख थी वेंदो, अॻिते बि स्वर्ग थी वेंदो, सभु कुझु खुली वेंदो। पर असां संसार जे चकर में सिर्फ़ु रहिजी वियासीं त पोइ जीअं असां ॿियनि सां दोखो कंदा आहियूं, हक़ीक़त में लॻंदो ईअं ॿिए सां दोखो कयूं था, पर हक़ीक़त में दोखो पंहिंजो पाण सां करे वेंदा आहियूं। फल पंहिंजो पाण खे उल्टो ॾेई वेंदा आहियूं। दोखो पंहिंजो पाण सां हूंदो आहे, सम्झंदा आहियूं ॿिए सां दोखो थींदो आहे, त मार खाई वेंदा। तंहिंजे करे असां पाण सां दोखो न कयूं त ॿिए सां दोखो कॾहिं थी न सघंदो। ऐं जंहिं ॾींहुं सम्झूं ॿिए सां दोखो आहे, हक़ीक़त में उन ॾींहुं पाण सां दोखो आहे, वरी पंहिंजो पाण सां दोखो आहे, ॿिए सां दोखो आहे ई न। तंहिंजे करे असां जॾहिं बि कंहिं संत, कंहिं महात्मा जी दामन में वेंदा आहियूं, कंहिं देव, कंहिं अवतार जी शरण में वेंदा आहियूं, कंहिं सत्संग में वेंदा आहियूं, त उनजो मक़सदु आहे उनखे पंहिंजी ॿुधी ते विहारियूं ऐं पंहिंजी ॿुधी जो सही इस्तेमालु। जेकॾहिं असांजी थोरी ॿुधी होॾे होॾे आहे त असां सत्संग में उन सचे साईं जे वचननि खे पंहिंजे जीवन में अपनायूं। जेकॾहिं ॿुधी जो सही इस्तेमालु कयोसीं त उहो भॻवानु तो छा थो चए असां सम्झी वेंदासीं। जेकॾहिं सही इस्तेमालु न कयोसीं त पोइ ईअं सम्झी करे हाथी वांगुरु पाण धक खाई वेंदासीं, ॿियो कुझु बि न कंदासीं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सम्झण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे बणाइण जो मौक़ो आहे। मालिक पंहिंजी रहमत करे असां इन्हनि सभिनी खे बणाए करे मोकिलियो आहे। असां सिर्फ़ु पंहिंजे जीवन जो सही इस्तेमालु कयूं, ॿुधी जो सही इस्तेमालु कयूं ऐं पंहिंजी ॿुधी खे खोले रखूं। चङाई आहे त असां वैसे ई नॉर्मल आहियूं, जीअं आहियूं, पर जॾहिं कोई ग़लति संग, ग़लति सलाह, कोई ग़लति अमल अचे त उन वक़्तु पंहिंजी टीं अखि ज़रूरु खोलूं, ॿुधी ज़रूरु खोलूं, उन वक़्तु यादि ज़रूरु कयूं जेका ग़लती कई उनजो फल मूंखे मिलण वारो आहे। ऐं जंहिं ॾींहुं असां उनखे रखियोसीं त उन ॾींहुं असांजो जीवन संवरजी वेंदो आहे, उन ॾींहुं ज़िंदगी बणिजी वेंदी आहे। ऐं न त ग़लति कंदमि, उनजो फल चङाई जो या मंदाई जो काॾो न काॾो फिरी ज़रूरु ईंदो आहे। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दार, उन ईश्वर दार इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे। जो हर रोज़ सुबुह शाम जो नेम ध्यानु सिमरन कंदे
पंहिंजी ॿुधी ते उन सचे साईं खे विहारियूं, पंहिंजे जीवन में उनजी रहमत खे आणियूं, जीअं असांजी ॿुधी सदाई सदॿुधी बणिजी वञे ऐं सदॿुधी सदकर्म बणिजी वञनि ऐं सदकर्म असांजो सुख बणिजी वञे ऐं सुख ऐं शान अॻिते स्वर्ग जा द्वार खोले छॾे, जिते लोक ऐं परलोक असांजो ॿई संवरजी वञे, उनजी रहमत सां असां भरिजी वञूं। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सिरणनि जन सत्संग जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया। सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जी तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधाऊं, सचो सचो।